थी। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदालू। हुकूमत महांगाई जे मारियल अवाम खे वॾो रिलीफ ॾींदे पेट्रोल 15 रुपया 40 पैसा ऐं डीज़ल 70 रुपया 90 पैसा फी लीटर सस्तो करे छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तेल जे अघनि में लात बाबति वॾो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ नाणे वारी वज़ारत खे हिदायत कई त पेट्रोल जो अघु 15 रुपया 4 पैसा फी लीटर सस्तो करण जी हिदायत कई। नाणे वारी वज़ारत खे डीज़ल 70 रुपया 90 पैसा फी लीटर सस्तो करण जी हिदायत कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त मौजूदा हुकूमत अवाम दोस्त पॉलिसियुनि जे नतीजे में महांगाई में वाज़े घटिताई थी ऐं मुआशी इस्तेहकाम आयो आहे। वज़ीर आज़म जी हिदायत बाद नाणे वारी वज़ारत तेल जे अघनि में लात जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नवां अघ अॼु राति खां ईंदड़ 15 ॾींहनि ताईं लागू रहंदा। हुकूमत महांगाई जे मारियल अवाम खे वॾो रिलीफ ॾींदे पेट्रोल 15 रुपया 40 पैसा ऐं डीज़ल 70 रुपया 90 पैसा फी लीटर सस्तो करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तेल जे अघनि में लात बाबति वॾो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ नाणे वारी वज़ारत खे हिदायत कई त पेट्रोल जो अघु 15 रुपया 4 पैसा फी लीटर सस्तो करण जी हिदायत कई। नाणे वारी वज़ारत खे डीज़ल 70 रुपया 90 पैसा फी लीटर सस्तो करण जी हिदायत कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त मौजूदा हुकूमत अवाम दोस्त पॉलिसियुनि जे नतीजे में महांगाई में वाज़े घटिताई करे थी ऐं मुआशी इस्तेहकाम आयो आहे। वज़ीर आज़म जी हिदायत बाद नाणे वारी वज़ारत तेल जे अघनि में लात जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नवां अघ अॼु राति खां ईंदड़ 15 ॾींहनि ताईं लागू रहंदा। हुकूमत महांगाई जे मारियल अवाम खे वॾो रिलीफ ॾींदे पेट्रोल 15 रुपया 40 पैसा ऐं डीज़ल 70 रुपया 90 पैसा फी लीटर सस्तो करे छॾियो।